अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब ड्रामे में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट एॾी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न किरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों पीरल सोडल खे बार बार सम्झाईंदो त तूं ग़लतफ़हमी करे रहियो आहीं, तूं ग़लती सां फ़ैसिलो करे रहियो आहीं। सोडल चवंदो त सोट वारा जेल हली विया आहिनि, असां जेसीं ताईं फ़ैसिलो नथा करायूं जेसीं ताईं हू आज़ाद न थींदा। असां उन्हनि जी भलाई करे रहिया आहियूं त हू आज़ाद थियनि। ऐं ॿिए पासे रेज़न ककर खे बार बार सम्झाईंदो त तूं फ़ैसिले में जल्दबाज़ी न कर। ककर चवंदो त फ़ैसिले में जेसीं ताईं संग चटी नथो ॾियो वञे जेसीं ताईं मां फ़ैसिलो न कंदुसि। ऐं दोस्तों हाणे तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त ककर खे संग चटी ॾिनो वेंदो। जेका मुराद जी भेण आहे गुलपरी उन खे संग चटी में ॾिनो वेंदो, यानी सोडल जी महबूबा खे संग चटी में ॾिनो वेंदो। ऐं ॿिए पासे अली खान मुराद खे चवंदो त सोटर सोडल तमामु ग़लति करे रहियो आहे ऐं हू फ़ैसिलो करे रहियो आहे। इन ग़लती सां उनखे नुक़सान पहुचाए सघनि था इहे रेज़न वारा। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।